अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी मसला प्रोग्राम सां गॾु आवां जो कोटली का मेज़बान एजाज़ मुग़ल। नाज़रीन, चीन मां पैदा थियल कोरोना वायरस जेको दुनिया जा केतिरा ई मुल्क लताड़े सरहदूं पार करे पाकिस्तान में पिणु पहुची वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त ही कोरोना वायरस जो चैलेंज पूरी दुनिया में बणियल आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त कोरोना जिन जिन मुल्कनि में ज़ाहिर थियो आहे उते जे मुल्कनि पंहिंजे वसीलनि ऐं हिकमत अमली तहत उनखे मुंहुं ॾियण जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि। ऐं अहिड़ी तरह कोरोना जो जेको पाकिस्तान में फैलजण जो सबबु आहे उहो आहे पाड़ेसरी मुल्क ईरान, जंहिंमां पाकिस्तान जा जेके ज़ाइरीन हुआ उहे ईरान पहुता हुआ ऐं जॾहिं ईरान खां पोइ जॾहिं पाकिस्तान वापसी पहुता त उन्हनि में कोरोना जी तस्दीक थी हुई। ऐं अहिड़ी तरह कोरोना जो पहिरियों केस जेको आहे सो कराची मां ज़ाहिर थियो ऐं उनखां पोइ उहो केसनि जो सिलसिलो सखर ताईं पहुतो ऐं उनखां पोइ उहो सिलसिलो जेको आहे हिन वक़्त ताईं जारी आहे। अहिड़ी तरह मां ॿुधाईंदा हलूं त कोटली जे साइड वारे इलाइक़े बबरिस्टा वासी नौजवान नादिर बुगियो जेको आहे उनखे पिणु कोरोना जो केस ज़ाहिर थियो ऐं उनखां पोइ उनखे बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल कोटली जे आइसोलेशन वार्ड में पिणु 2 ॾींहं रखियो वियो ऐं जी शुरूआती टेस्टूं करे जंहिं बाद उनजी रिज़ल्ट जेको आहे नेगेटिव आई हुई ऐं उनखे जेको आहे पोइ घर न उमाणे वियो। सो ही कोरोना जे केसनि की जीअं जीअं जेको आहे सो ज़ाहिर थींदा पिया त पोइ सिंध हुकूमत पारां कोरोना जे फैलाव जे बचाव जे लाइ सिंध हुकूमत पारां 3 ॾींहंनि जो जुज़वी लॉकडाउन जो ऐलान फ़ैसिलो कयो, जेको 20 मार्च खां 23 मार्च ताईं जुज़वी लॉकडाउन हो, जंहिं तहत कोटली जा समूरा जेके कारोबारी इलाइक़ा हुआ उहे पिणु मुकमल तौर ते बंदि हुआ, जिन में खुदा जी बस्ती, बिहार कॉलोनी, खुर्शीद चौक, कोटली सिटी जा जेके मेन इलाइक़ा कारोबारी इलाइक़ा आहिनि, जिन में मेन लियाकत रोड थी वियो, बारिचा चौक थी वियो, अलमदीना चौक थी वियो या उनखां अलावा शाही बाज़ार थी वियो, उहे मुकमल तौर ते बंदि रहिया ऐं आवाम जे लाइ जेके आम वापे जी शयूं हुयूं जंहिंमें खीर जा दुकान थी विया, मेडिकल स्टोर थी विया या उनखां अलावा पेट्रोल पंप थी विया, उहे पिणु खुलियल रहिया ऐं शहरीन पारां पंहिंजी ज़रूरतमंद जी शयुनि जी ख़रीदारी जो सिलसिलो बि जारी रहियो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त समूरी सिंध में जॾहिं सिंध हुकूमत पारां 3 ॾींहं जो जुज़वी लॉकडाउन जो ऐलान फ़ैसिलो कयो वियो त उन ते आवाम जेको आहे घरनि ताईं महदूद न हुई। उनखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां समूरी सिंध में हिकिड़ो 20 मार्च ते फ़ैसिलो कयो वियो त 23 मार्च खां पूरी सिंध में मुकमल तौर ते 15 ॾींहंनि जो लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं ते कोटली बि मुकमल तौर ते लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार रही। अवां खे ॿुधाईंदा हलूं त अञा हिन फ़ैसिले खे 11 ॾींहं गुज़री चुका हुआ त वफ़ाक़ी हुकूमत पारां सूबनि जी मुशावरत खां पोइ पूरे मुल्क में 15 ॾींहं लॉकडाउन जेको आहे वाद जो फ़ैसिलो कयो, जंहिं तहत कोटली बि मुकमल तौर ते लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार रही। असीं कोशिशि कयूं था पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ पोरितनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त आख़िर हू हिन मौजूदा सूरत हाल में पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कीअं था कनि। कोशिशि कंदासीं जेके समाजी अॻुवान आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उहे लॉकडाउन खे कीअं था ॾिसनि ऐं गॾोगॾु कोशिशि कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया सां बि अगरि ॻाल्हि ॿोल जी थी सघे त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त आख़िर छा वजह आहे जो की ही कोटली साइड में जेके पोरियत आहिनि 23 ॾींहं मुकमल थियण वारा आहिनि पर उन बावजूदि उन्हनि पोरियतनि खे हिन महिल ताईं राशन न मिली सघियो आहे। सिंध गवर्नमेंट जेको लॉकडाउन जो ऐलान कयो आहे, यकीनन हितों जे जेके मज़दूर आहे उन्हनि लॉकडाउन खे वेलकम कयो आहे ऐं उन ते अमल बि कनि था। पर हितां जो मज़दूर, कोटड़ीअ जे मज़दूर जी मां चवां थो ज़िंदगी ईअं थी गुज़रे जेके ग़ुलाम जी थी गुज़रे। हिन कोटड़ीअ जे मज़दूर जा हिन लॉकडाउन खां पहिरियां बि हज़ारे मसइला हुया, पर हिन लॉकडाउन खां पोइ त हू वीचारो पिनण जे क़ाबिल थी वियो आहे। छो त हिकु त जेको गवर्नमेंट ऑफ सिंध या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेकॾहिं को राशन जो प्रोग्राम ठाहियो त जेका माण्हू बेरोज़गार हूंदा या रोज़ आणनि रोज़ चाढ़ण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे असां राशन ॾींदासीं, पर बिल्कुलु हिते कंहिं बि ग़रीब माण्हू खे सरकारी तौर ते राशन न मिलियो आहे। कुझु समाजी तंज़ीमूं आहिनि जिन ॾिनो आहे पर सरकारी तौर ते को राशन न मिलियो आहे। ऐं कोटड़ी जो मज़दूर हिन महिल तमामु घणे मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं हिन मज़दूर खे जो जीअण तमामु जंजाल थी पियो आहे, पिनण ते मजबूर आहे। असां चऊं था जेकॾहिं इहा ई हालत रही त हितां जो मज़दूर क्राइम कंदो ऐं जेकॾहिं न अञा बि हुनखे जेकॾहिं ॾुखिया ॾींहं ॾिसणा पिया त हू बाक़ाइदे पंहिंजो एहतिजाजी तौर ते रोडनि ते निकिरंदो। ऐं जॾहिं हितां जो मज़दूर जेको हज़ारनि ऐं लखनि जे तादाद में आहे, जेकॾहिं हितां निकितो ॿाहिरि गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु या ज़िलाई हुकूमत जे ख़िलाफ़ु या कंहिं बि आला अख़्तियारनि जे ख़िलाफ़ु त यकीनन गवर्नमेंट खे उहो मसइलो ॾाढो ॾुखियो पवंदो ऐं उन्हनि खे क़ाबू करणु तमामु ॾुखी शइ हूंदी। देखें, मैं तो ये कहना चाहूँगा कि हमारे यहाँ पे लेबर कॉलोनी फेज़ 1 है, यहाँ पे लिस्टें बनी, कोई पता नहीं लिस्टें किसने बनाई। अब मेरे पास 2-3 पर्चियाँ हैं, लोग आ रहे हैं कि भाई हमने पर्ची, हमारे पास नाम नहीं लिखा, हमसे तो पूछा ही नहीं गया। अब जिसने पूछ लिया उसने जाके उनको बताया, जिसने नहीं बताया उनकी पर्ची नहीं बनी। अब ये मेरे पास एक पर्ची आई है, ये क्या कहते हैं अपना, ये फेज़ 2 की है, मकान नंबर 58 के अंदर। ये बेवा हैं, इनके मिल के अंदर इनके शौहर थे तो उनका इंतकाल हो गया। सब जानते हैं फेज़ 2 के अंदर इनको, ठीक है ना। लेकिन देखें उन तक को, इनकी बेवा औरतों को तक नहीं पूछा गया। तो जब बेवा औरतों को नहीं मिला, गरीब औरतों को नहीं मिल रहा, तो कौन पर्चे बना रहा है, किसको राशन मिल रहा है।
तो हम यही चाहते हैं कि यानी कि उनको देखा जाए दोबारा, कम से कम एक मोटिवेट किया जाए लोगों को कि भाई आप किसी का नाम तो देना। लोग अपनी मर्ज़ी से आता है, कोई एक बंदा आता है आके अपनी पर्ची नाम लिख के चला गया। अब बीच में ये भी आ रहा था कि जी वो जी सब काम खानियों को मिल गया है जी, तो ये चीज़ भी नहीं होनी चाहिए। मुझे नहीं पता मिला या नहीं मिला, लेकिन अब एक बंदे को ऐसा आप दे देते हो ना, तो फिर वो नाम आ जाता है कि जी कायम खानी या जो भी XYZ राजपूत जो भी है, तो वो चीज़ नहीं होनी चाहिए। जब मिले तो फिर सबको मिले। फिर वो अब किसी के घर पे ट्रक नहीं उतरने चाहिए, ट्रक किसी बिल्कुल ही अलग जगह पे उतरे, ताकि ये नहीं हो कि जी फलाने बंदे के घर पे ट्रक उतरा, वो अपने घर से बांट रहा है या जो भी कर रहा है। बहरहाल अभी भी ऐसे बहुत से लोग हमारे यहाँ लेबर कॉलोनी में हैं कि जिनको राशन नहीं मिला और वो मुस्तहिक हैं, और बहुत से घर में डबल भी चला गया है, और बहुत से नाम भी लिखे उनको ऐसे हाथ से ऐसे भी दे दिया गया है। तो ये गलत है, मेहरबानी की जाए। असांजो गुज़र सफ़र तमामु ॾुखियो थो हले ऐं जेको आहे दुकानदारनि असांखे खंदा ॾियण खां बि इनकार करे छॾियो आहे। फैक्ट्रियुनि मां अधु पघारूं मिलियूं आहिनि। हिन राशन अहिड़े तरीक़े सां विरायो आहे। हाणे असांजे जेको आहे हिन घिटी में तक़रीबन 200 खां मथे घर आहिनि। तक़रीबन 200 खां मथे घर आहिनि। हिननि जेको आहे 10 घरनि खे राशन ॾिनो आहे। 10 घरनि में हर हिकु घर में जेको आहे 5-6 ख़ानदान आहिनि। राशन हिननि हज़ार रुपयो ॾिनो आहे। तमामु बुरो हाल आहे। जेको आहे असांजो बस वारनि खे अर्ज़ु आहे त जेको आहे असांखे राशन पुॼाइनि। CM सिंध 2 करोड़ रुपया ॾिना DC जामशोरो खे। ठीकु आहे, DC जामशोरो खे 2 करोड़ रुपया मिलिया हर DC खे, सॼी सिंध में जेके बि डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि खे। उन्हनि पोइ कमेटियूं ठाहियूं, राशन जूं कमेटियूं अहिड़े तरीक़े सां ठाहियूं जेके बि हितां जा करप्ट तरीन माण्हू आहिनि न, उन्हनि खे उन राशन कमेटी जो हिसो ठाहियो वियो। उन्हनि खे राशन कमेटी जो हिसो ठाहियो वियो। उन्हनि राशन विरायो अहिड़े तरीक़े सां विरायो त माना अलाह करे कंहिं बि ॿिए कंहिं ग़रीब खे न मिले उन्हनि जे माइटनि खां सवाइ। जेको बि थियो हुन लिस्टूं ठाहियूं, उहे बि पंहिंजियूं ठाहियूं। असांखे चवनि बाबा लिस्टूं ठाहियो। असां 200-250 माण्हुनि जी लिस्ट ठाहे ॾिनीसीं, उन मां कंहिं हिकिड़े माण्हू खे बि राशन न मिलियो आहे। हाणे जेके 2 करोड़ CM सिंध ॾिना कमिश्नरनि खे, उहे 2 करोड़ विराइजी विया। पर जेके हाणे हितां जूं मल्टीनेशनल वॾियूं कम्पनियूं आहिनि, उहे हिननि खे करोड़ रुपयनि जो राशन ॾियनि थियूं, पर उहे अलाए किथे वञी था विराइनि। सिर्फ़ु असां फ़ोटू ॾिसूं था, असां ताईं सिर्फ़ु फ़ोटू ऐं वीडियो पहुची सघंदा। बाक़ी राशन जो कंहिं बि ग़रीब खे हिकिड़ो गिरो जा 5 किलो अटो बि हिते न मिलियो आहे। असांजी हाणे हुकूमत खां अपील न आहे, न कंहिं DC खां अपील आहे। असांजी अपील आहे अलाह साईं खे त अलाह साईं हिननि खे गैरत ॾे, को हिननि खे अखियुनि में शर्म ॾे त जीअं ग़रीबनि जे लाइ कुझु कनि, जीअं ॿिए कंहिं ग़रीब खे बि ॾेई सघनि। सभु मिट माइट हिननि पंहिंजा बंगला भरे छॾिया। असां ॾिसूं था राति जे पेट में वॾियूं गाॾियूं अचनि था, वॾा टेम्पो अचनि था, उन्हनि में राशन आहे उहो अलाए किथे ख़ाली थिए थो। सुबुह जो सिर्फ़ु असां फ़ोटू था ॾिसूं भाउ फिलहाण पुरियत खे कुझु मिलियो आहे। बहरहाल मुंहिंजी अलाह साईं खे दाव आहे त या अलाह तूं कुझु अहिड़ो निज़ाम पैदा कर जीअं हर ग़रीब खे मिली सघे। बाक़ी हितां हे जेके तुंहिंजा हुकुमरान आहिनि न, इहे ग़रीबनि खे कुझु खाइण न ॾींदा। साईं तमामु ॾुखियो सफ़र पियो हले। असांजी जेका बि हितां जी ग़रीब पोरियत आहे, ग़रीब तबिको हितां जो जेका बि ग़रीब आवाम आहे, उहे ईअं सम्झो त 23 ॾींहंनि खां लगातार पंहिंजे बचनि खे दिलासनि खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾेई सघिया आहिनि। जेॾी महिल बि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ॾे असां वञूं था, चेयरमैन थी वियो या काउंसलर थी वियो, अगरि हुननि ॾे वञूं था त उहो असांखे चवनि था त बाबा असां वटि कुझु बि न आयो आहे, असांखे का शइ न मिली आहे। ख़ुदा हितां जा ग़रीब आवाम, ग़रीब पोरियत जन खे वोट ॾेई असां ऐवाननि ते ई चाढ़ियो आहे, उहे ई असांखे कुझु कोन था ॾियनि। असां हितां जा ग़रीब आवाम जेके बि आहिनि आख़िर कनि त छा कनि। हीअ चूंडियल नुमाइंदा चवनि था त बाबा असां हिन वार्ड नंबर 3 जेका आहे, असां हिन वार्ड नंबर जे 3 जा त असां आहियूं ई न, असांखे ॿिए हंधा चूंडिजी आया आहियूं। त आख़िर हिन ग़रीब आवाम ॾोहो कहिड़ो कयो, हिननि खे जेको आहे सो पंहिंजो हक़ ॾिनो ने। असां जेके मज़दूर तबिको आहे, असां जेके बि हितां जा मज़दूर तबिको जेके मिलुनि में मिल इंतिज़ामिया में कमु कंदा हुआ, उहे मिलुनि वारा हुननि खे जेको आहे सो कुझु बि नथा ॾियनि। जेके डेली विज़िट्स ते हुया, जेके कंपनियुनि में हुया, उन्हनि खे त कुझु 5,000-10,000 मिलिया आहिनि। बाक़ी जेके डेली विज़िट्स ते मिलुनि में हूंदा हुया, उन्हनि खे हींअर ताईं बि का शइ न मिली आहे। असांजी हितां जी ग़रीब आवाम आख़िर करे त छा, जेॾी महिल अगरि काउंसलर ॾे वञूं था, हितां असांजे वार्ड नंबर 3 जो काउंसलर मोहम्मद वारिस चवाण आहे, हुन ॾे वञूं था, हो थो चए बाबा जेको आहे सो गाह खाओ, पथर खाओ, असां वटि का शइ न आहे। आख़िर असां ग़रीब तबिको वञूं त काॾे वञूं, दाह ॾियूं त कंहिंखे ॾियूं। आख़िर असांजो को वाही त हूंदो। ख़ुदा असां हुन वस वारनि खे अपील था कयूं त असांजी वाहर कई वञे, असांजी मदद कई वञे। पंहिंजे जेके माइट आहिनि 10-10 कटाबला आहे, विचारे 20-20 पर भरिसां जेके बीठा आहिनि उनखे कुझु ई कोन थो ॾिए। ऐं चऊंसि त बाबा तव्हांजो हक़ु न आहे, मां लिस्टूं ठाहे खणी विझां त बि न। हिते असांजे पंहिंजा मल्हार बिरादरी लिस्ट ठाही हुईसीं, तक़रीबन 130 नाला मोटाए छॾी पाण। चई न बाबा हे ग़रीबनि जो आहे। भाई ग़रीब त असीं आहियूं, कंपनी में बि कोन आहियूं, ठेकेदार जे तरफ़ां आहियूं, पर माना कोन पंहिंजे मनपसंदि खे ॾिए। DCO बि गॾु हुउसि त ईअं माना उहो ॾिए ई कोन थो। हीअ वार 3 नंबर जो को सम्झो वारस ई कोन्हे को। बसि असांजो तमामु ॾुखियो हाल आहे, अॻे पार था बाक़ी तमामु ॾुखियो आहे, छा ॿुधायूं। हा, असांजी मज़दूरियूं बि बंदि थी वियूं हलियूं। उन खां पोइ सर दुकानदार बि खाते ते सामान कोन था ॾियनि।
कंपनी में माण्हू आहिनि कोन, ठेकेदारी में हूंदा। ऐं मोहम्मद वारिस जेको असांजे 3 नंबर जो आहे वार्ड जो, उहो त कुझु ॿुधे ई कोन थो। 5 में लाइ तूं करातो आहे, घर भरे छॾी उन्हनि जा। हाणे मुतालबो कंदासीं सही, हे असांजा तमामु तकलीफ़ात ख़ुदा वारा कुझु इन्हनि जे नाज़म जे हिननि जे हथ में न ॾियो, फ़ौज विराए त बहितर रहंदो। पर हीअ जेके से पंहिंजा घर जा भरे लिस्टूं पंहिंजे मर्ज़ी था कनि। ऐं आहे इक़बाल खोरे चो, उहो पार्टीअ में कोन्हे, जाम शोरो फॉर्म ठाहियो, उन मुंहिंजे ॾेढ मणो अट जो उमारियो, मां ग़रीबनि में विरायो। पार्टीअ में बि कोन्हे को हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां, उहो बि हुनखे शाबाश आहे। बाक़ी हीअ जंहिंजे असीं आहियूं वोटर में आहियूं, जंहिंजे असीं यूसीए में आहियूं, हीअ वार्ड में आहियूं, उहो त साईं सारे ई कोन ले वञूं त ॿुधे ई कोन थो। ख़ुदा रा हिन जे हथ में विराए त फ़ौज विराए, न त बसि अलाह ॾींदो सभु कंहिंखे दान ॾियूं। अलाह खे सवाइ कंहिंखे दान ई कोन्हे का। असांखे रनज़ाला मां असांखे अन्न पाणी कुझु बि का शइ न वणे, जाॾे ताॾे सभिनि ने कटा जो कटा था लहनि, असांखे कुझु बि न। असांखे रुॻो बेनज़ीर जा बसि पैसा मिलिया, ॿियो कुझु असांखे न मिलियो आहे को। न न न राशन असांखे न मिलिया। असांखे न न असां नाला लिखी आहिनि पर ॾिनो नथनि असांखे। हा नाला लिखिया अथनि, बाक़ी ॾिना नथनि असांखे। हा साईं, हे जेको असांजो इलाइक़ो आहे न, हिते को अमीर ज़मीन नथो रहे। हे इलाइक़ो जेको खुर्शेद कॉलोनी नंबर 2 आहे, जेको रेले परियो असांजी मिलियूं आहिनि, इहे मिलियूं सभु असां हिन कॉलोनी सां गॾु थियूं लॻनि। हा न, हिते जेका बि इहे मिलियूं आहिनि, जेका बि हिते मज़दूर हिन इलाइक़े जा मज़दूर आहिनि, हिन इलाइक़े जा टोटल को न को हिते को ऑफिसर थो रहे, न को इंजीनियर थो रहे, न को आर्मी वारो थो रहे, न को माना को बि अहिड़ो ऑफिसर न आहे जेको हिन कॉलोनी में रहे थो। हा न, हिन कॉलोनी में टोटल जेका बि आहिनि मिल मज़दूर आहिनि। हे जेकियूं बि 200-250 मिलियूं ॾिसो था, हिन में मिल मज़दूर रहनि था हिते। न को कंहिंखे हिन मिल मज़दूरनि खे राशन थो ॾिए, न को हिन केरु पुछण वारो आहे, न को हिन ॾे केरु अचे थो, न को काउंसलर आहे, न को नाज़िम आहे, न को भाई आहे, न को पाही आहे। न 130 माण्हुनि जूं लिस्टूं ठाहे थो DC साहब खे मोकिलियूं अथव, तो पुछा कई आहे त भाई तव्हांजूं लिस्टूं कराची वाह में वयूं। हा न, हेॾे बि वाह ग़रीब था रहनि, इंसान था रहनि। आख़िर हिननि जो आख़िर छा थींदो? न को हेॾे केरु पुछा थो करे, न को अचे थो, न को ॾिए थो। राति जो 2 बजे अचनि था सामान खणी, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई ऐं राति जो हलिया था वञनि। हा न, ॿिया ग़रीब काॾे छोला खपाइण वारा बि हिते रहनि, मज़दूरी करण वारा बि हिन कॉलोनी में रहनि, मिल कमाइण वारा बि हिन कॉलोनी में रहनि। आख़िर हिते को वॾेरा थोरी था रहनि, जेको सामान तव्हां ठाहियो था शहरनि में ॾियो था, शहरनि वारा तव्हांखे वोट थोरी था ॾियनि। हे ॿारहाड़ी वारा वोट था ॾियनि। मुराद अली शाह खे वोट शहर वारा थोरी ॾींदा आहिनि, हर ॿारहाड़ी वोट ॾींदी आहे। अदा वोट कंहिंखे थो ॾी, बेनज़ीर खे थो ॾी। सामान 10 लख राशन जा कट आया न, सुबुह जो उथूं था त कंहिं मज़दूर को काथे रुलंदो थो, को काथे रुलंदो थो, को काॾे घुमंदो थो अचे। इन अटे ज़रेला आहे न साईं। ॿियो इहो आहे त महिरबानी करे मिल वारनि जा तावन कयो न। मिल में हिकिड़ा कंपनी में न, हिकिड़ा जेको आहे सो हुन में न डेली वेज थियनि, ॿिया जेको आहिनि ठेकेदारी में। हाणे साईं कंपनी वारनि खे त मिल पघार ॾींदी, जेका रोज़ मज़दूर आहिनि उहे काॾे वञनि साईं। हाणे हिनमहिल मिल वारनि में उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो आहे, जेका डेली वेज थियनि उन खां इलावा ठेकेदारनि जी पघार हूंदी आहे। हाणे उहे ठेकेदार कॾे वञनि। मां महिरबानी करे मुराद अली शाह खे अर्ज़ु थो कयां त मिल वारनि सां तावन करे जेको आहे सो मिल मुलाज़िमनि जी मदद कई वञे। बसि मां एतिरो ई चवंदुसि त महिरबानी करे हिन कॉलोनी जी करी। हिन कॉलोनी में को बि वॾेरो नथो रहे, सभु ग़रीब था रहनि, मिसकीन था रहनि, हिते बेवाह था रहनि, हिते अमीर तमीर को बि न आहे। महिरबानी करे हिन कॉलोनी जी वारा कई वञे। साईं अलाह साईं असांखे ॿियो सिमड़ी पिया खाऊं, बाक़ी असांजे लाइ जेके हिते हुकुमरान आहिनि न, ते कुझु बि असां लाइ कोन कयो आहे। एतिरो कयो त जो हे अचनि करुणा में न मरनि, पर बुख में मरनि। असां ॾाढो पुकारियो, असां लिस्टूं ठाहे, असां कौंसल वटि विया आहियूं, DC वटि विया आहियूं, सभिनि वटि विया आहियूं, हलकार वटि विया आहियूं, उन असांजो कंहिं बि दाद कोन कयो आहे। हाँ रब खे ॿिया ॿार मुंहिंजा मला तूं पंहिंजे को गंज मां ॾे, असांजे लाइ त हिननि 72 ॿारनो आहे, जे लाइ तव्हां हुकुमरान खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजो हक़ु असांखे ॾियो, असांजो हक़ु न खाओ। जे हक़ु न खाओ था त पोइ असांखे इजाज़त ॾियो, असीं किथे मज़दूरी करे पेट पारियूं। बचा असांजा बुखुनि में आहिनि, हिन मर्दी बचा एतिरा बुखुनि में आहिनि त मां कसम खईं थो ॻाल्हि कयां त साईं करुणा में कोन मरंदा बचा असांजा मरंदा बुख जे वेणे। इन हिसाब सां जो आहे अर्ज़ु आहे त महिरबानी ख़ुदा करे असांजा मदद कयो। असां काउंसलर ॾे वेंदा रहियासीं, असां चेयरमैन ॾे वेंदा रहियासीं, DCO ॾे बि असां वेंदा रहियासीं। बहरहाल उन्हनि इहो ई चयो त भई फ़िलहाल न आहे, ईंदो त असां तव्हांखे ॾींदासीं। हीअ असांजे इलाइक़े में जेके रहनि था टोटल ग़रीब तबिको पियो रहे। हिकु फैक्ट्रियुनि जा मुलाज़िम रहनि पिया, ॿियो ग़रीब माण्हू तगारी वारा रहनि पिया, रक्शे वारा रहनि पिया, जेके टेलीविज़न वारा रेडियो वारा रहनि पिया। तव्हां वरी कैमरा जी अख सां ॾिठो हुजे त हिते को बि अमीर माण्हू न आहे, सभु को ग़रीब तबिको आहे।
उन जे बावजूद बि असांखे अॼु ताईं त कुझु न ॾिनो आहे। फिलहाल अचे पियो जेको सामान अचे पियो राति जो पोइ 2 बजे पिया विरहाइनि या 3 बजे पिया विरहाइनि, सॼी असां राति जो निंड बि फिटायूं पिया, बहरहाल असांखे कुझु बि न ॾिनो वञे पियो। हाणे असांजो मुतालबो इहो आहे सर असांखे कुझु ॾिनो वञे, गवर्नमेंट असांजी वार करे। एतिरियूं गवर्नमेंट ऐलानूं कयूं एतिरनि पैसनि जूं राशननि जूं, घर घर राशन पहुचाईंदासीं, तव्हांखे ॾिना वेंदासीं। असांखे हींअर ताईं का शइ न ॾिनी आहे, असां सां मिलण बि न आया आहिनि, असांखां पुछण बि न आया आहिनि। हाणे असां एॾो सर तकलीफ़ में एॾो असां मजबूर आहियूं, ग़रीब माण्हू, छा तव्हांखे ॿुधायूं। उहा असांखे लफ़्ज़ ई नथा अचनि जो असां चई सघूं। असांजे घरनि में बचनि जे लाइ अटो खाइण जे लाइ न आहे हींअर त, यकीन कयो 4-4 ॾींहं असांखे गुज़री विया आहिनि, अटो खाइण में न आहे, घर वारनि खे दौरा पिया पवनि। हाणे तव्हां ॿुधायो त असां कयूं छा? ख़ुदकुशियुनि ते असां मजबूर थी विया आहियूं। असांखे ॿियो त हींअर कुझु बि न आहे, रोज़गार बंदि लॻा पिया आहिनि। फैक्ट्रियुनि वारा जेके ठीके में हलनि पियो उन्हनि त असांखे बतरफ़ करे छॾियो आहे, भई जेको आहे सो तव्हां पंहिंजो सामान खणो हिते निकिरी वञो, हिते कुझु बि न आहे, का शइ न आहे। बाक़ी जेके कंपनियुनि में हुया उन्हनि खे कुझु न कुझु जेको आहे सो आसिरो ॾिनो वियो आहे, तव्हांखे असां ॾींदासीं। बहरहाल उहो बि हींअर कुझु बि न आहे, न का राशन आहे, न का पैसो आहे, न का बि शइ न आहे। हींअर असांजो मुतालबो सर इहो आहे, असांखे कुझु ॾिनो वञे, असांजी वार कई वञे ग़रीबनि जी। असांखे छा कंदासीं? असां ग़रीब माण्हू बुखनि में मरी वेंदासीं। असांजी हींअर ज़हननि में किरोना वायरस असांजे में विधो वियो आहे। हीअं सम्झ गवर्नमेंट कुझु त असांखे ॾिनो वञे, असांखे अटो त ॾिनो वञे, असां पैसा उन्हनि खां नथा घुरूं, असांखे खाइण जे लाइ अटो त ॾिनो वञे, असांजे बचनि जो जेको गुज़र सफ़र त छे, असां छा कंदासीं? असांखे लॉकडाउन जे लाइ बहितर इहो अमल हुयो। लॉकडाउन जे लाइ बीमारी आहे, ज़ाहिर आहे असांखे इहा ख़बर आहे, त पर असांखे 22 ॾींहंनि में कुझु बि को बि रिलीफ कोन मिलियो। हालांकि न्यूज़ अपडेट असां ॿुधूं था मुराद शाह जी तरफ़ां कुझु जेको बि रिलीफ ॾिनो वियो आहे ज़िला जामशोर खे। DCO साहिबु तव्हां यादि रखो, असां बि ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो आहे। सुभाणे ईअं न थिए जो तव्हांखे क़यामत वारे ॾींहुं उथारियो वञे ऐं असां बुखिया हुजूं ऐं तव्हां खां हिसाब किताब कयो वञे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहे फरमान आहे त रस्ते तां तव्हां गुज़रो, पथर हुजे उहो बि हटाए छॾियो, मतां को मुस्लमान खे थाबो अचे ऐं तकलीफ़ अचे। तव्हां 22 ॾींहं तव्हांखे यादि न आयासीं असां DCO साहिबु? शायदि अगरि हिन तस्वीर या हिन न्यूज़ ॿुधंदे तव्हांखे अगरि असांजी यादगिरी अचे त असां ईसा दल ॻोठ वारा 280 घर आहिनि, असां वोट ॾिना आहिनि तव्हांखे। MP MNA हिते ईंदा आहिनि, असां गुलनि जी वर्खा कंदा आहियूं संदनि खे, असां हार पाराईंदा आहियूं, पर असांखे कहिड़ो रिस्पेक्ट मिलियो? नो, कुझु बि न। बुख ते वेठा हुजो, तव्हांखे पैसा कोन मिलंदा। हाणे 81-71 ते मैसेज कयो तव्हांखे 12,000 मिलंदा। असां ख़ुशि आहियूं। दोस्त 70 रुपए में मैसेज था कनि, इहे बि 70 रुपया गवर्नमेंट ॾे वञनि पिया। अलाह ख़ुशि करे, असांखे त अञा 12,000 त आया ई कोन्हनि, पर रहंदो कंदो जेको रिलीफ मिलियो आहे ज़िले जी तरफ़ां उहो बि असांखे कोन थो मिले। DCO साहिबु थोरो असां मुस्लमान आहियूं, असांजे थोरो रहम कयो, अलाह साईं तव्हांजे मथां रहम कंदो। माण्हू ने हिकु माना 45 साल खां 50 साल खां जेको हिते रहनि था पिया, तक़रीबन जेकी बि इलेक्शन थी आहे, जेकी बि इलेक्शन अचे थी, उन में असांजा काउंसलर साहिबु, असांजा पंहिंजो चेयरमैन साहिबु, असांजा पंहिंजो जेके बि हितां जा DCO साहिबु आहिनि, जेके बि असांजे हिते अचनि था इलेक्शन जे टाइम ते अची जेको अहिड़े नमूने सां असांखां वोट वठी था वञनि। वोट वठण खां पोइ असांजी साराई न कंदा आहिनि। पोइ असां हुननि खे इहो ई चवंदा आहियूं त बाबा महिरबानी करो न, ईसा दल ॻोठ में जेको हिते आवाम रहे थी, तक़रीबन 300 घरनि, 300 घर में तक़रीबन जेके बि आहिनि सभु उहे मज़दूर तबिके वारा माण्हू आहिनि, को पुरत करण वारा माण्हू आहिनि, जिन जे तक़रीबन 23 ॾींहंनि खां वठी जेको त माना बेरोज़गारी लॻी पई आहे। 23 ॾींहंनि खां वठी एतिरो न आहे घर में जो असां बचनि खे हिकिड़े वेले जी मानी खाराए सघूं, ऐं एतिरो असां वटि न आहे जेको असां पंहिंजे बचनि खे भला हिकिड़ो 2 रुपया 5 रुपया ख़र्ची ॾेई सघूं। एतिरो परेशान आहियूं। एतिरो माना जेको असां गुज़ारिश था कयूं पंहिंजो हुन सां काउंसलर साहिब सां, पंहिंजो DCO साहिब सां, त बराए महिरबानी ईसा दल ॻोठ में तव्हां ॾिसो, हिते तव्हां चवण चौक ते राशन ॾियो था, बबर स्टॉप ते राशन तव्हां ॾियो था, बस्ती में तव्हां राशन ॾियो था, छा ईसा दल ॻोठ में माण्हू न आहिनि? छा ईसा दल ॻोठ छा निंधण को आहे? ईसा दल ॻोठ छा को उन में छा माण्हू नथा रहनि? जो बराए महिरबानी असां इहो ई था गवर्नमेंट सां इहो ई असांजी माना अपील आहे त हिन ईसा दल ॻोठ खे बि तव्हां ॾिसो। ठीकु आहे, हिते बि असां 23 ॾींहंनि खां वठी जेको घरनि में वेठा आहियूं, जेको न असांखे राशन जी सहूलियत आहे, न असांखे पाणी जी सहूलियत आहे, न कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे। असां वटि केरु माना मीडिया जो माण्हू बि नथो अचे। ठीकु आहे, काउंसलर कोन तव्हां या असां वटि हींअर आया तव्हांजे लख थोरान जो असां तव्हांखे कुझु असांखे सम्झे न, ऐं इहा असांजी माना अपील आहे पंहिंजो काउंसलर साहिब सां त भाउ असांखे बराए महिरबानी असां लाइ निगाह करे, असां बि राशन लाइ वेठा आहियूं, असां बुख ते वेठा आहियूं, तो इहो ई चाहींदासीं त महिरबानी करे असांखे राशन ॾियो त असां कुझु खाई सघूं।
हे 40 साल 45 साल असां हिते गुज़ारियो आहे, कॾहिं बि कोई मीडिया या असांजी का तस्वीर या को असांजो कुझु बि थियो हुजे त असां तव्हांजा ॾुआरी। हिन बुखे टाइम में ही तव्हां जेको लॉकडाउन लॻायो आहे, इन में असांजा बच्चा बुख मरी रहिया आहिनि। असांजूं ड्यूटियूं कोन्हे के असां बेरोज़गार आहियूं, मज़ूरीअ वारा माण्हू आहियूं। ये गत 10-15 ॾींहं थिया आहिनि असां अटे लाइ भाॼी लाइ तमामु परेशान हूं। अलाह ॾिसे थो का शइ न मिली आहे, जेको मिले थो त मनपसंदि खे मिले थो। ग़रीब असां सफ़ा सूरनि में हूं, असां लाइ वॾो आज़ार थी वियो आहे। उते ग़रीब माण्हू काॾे वञूं, रोज़ी लाइ वञूं था त पुलिस लठियूं आहिनि, बचा दायूं था कनि, बि अटो कोन्हे। असां सफ़ा परेशान हूं, अलाह खे मञो, असांजी सपोर्ट कयो। असां हिते सफ़ा मरूं था, हिन महिल सफ़ा परेशान थी विया आहियूं। ख़ुदा थो ॾिसे सफ़ा परेशान थी विया आहियूं। खाइण लाइ रुपयो बि कोन्हे, जेको असां घर लाइ पाउ अटे जो वठी ॾियूं उहो बि असां न आहे। असां सफ़ा परेशान थी विया आहियूं। हुकूमत कुझु करे कुझु कोन्ह थी, रुॻी असांखे डंडा था वसाइनि, ॿियो कुझु बि न आहे असांखे मिलियो। नाज़रीन, प्रोग्राम में अवां कोटड़ी साइड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मुतासिर पोरतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सियासी समाजी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। गॾोगॾु असां कोशिशि कईसीं त म्यूनिसिपल बॉडी जे चेयरमैन मुख़्तियार जमाली सां राब्तो कयूं ऐं उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं उन सॼे मामले ते। पर मुख़्तियार जमाली जॾहिं असीं ऑफिस पहुतासीं, संदसि ऑफिस पिणु बंदि हो ऐं उन सां जॾहिं राब्ते करण जी कोशिशि कईसीं त हुन असांजी कॉल अटेंड न कई। पर ही मजमूई सूरत हाल जेकी अवां खे असां ॾेखारीसीं, कोटड़ी जी पोरतनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं, सियासी समाजी अॻवान जी बि ॻाल्हि ॿोल कराईसीं, त संदन इहो ई चवणु आहे त हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान जी असां मुकमल तौर ते हिमायत कयूं था। पर उते ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त जेके हक़ीक़ी पोरियत आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो वञे त जीअं हू बि पंहिंजे बचण सां गॾु घरनि में वेही करे सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। छाकाणि त मुख़्तियार जमाली ऐं संदसि काउंसलर राति विच में अची करे जेके मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे राशन ॾियनि था, जंहिं करे पोरियत जेको हक़ीक़ी पोरियत आहे उहो तमामु घणो परेशान आहे। उन्हनि खे राशन न मिली सघियो आहे, जॾहिं त लॉकडाउन खे 22 ॾींहं पिणु मुकमल थियण वारा आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतिज़ामिया खे इन शइ जो नोटिस वठणु घुरिजे ऐं जेके हक़ीक़ी पोरियत आहिनि उन्हनि ताईं पिणु राशन पहुचायो वञे त जीअं हू बि लॉकडाउन जे जेको मुतासिर पोरियत आहे उहो पंहिंजे घरनि जे अंदरि सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघे। गॾोगॾु आऊं हिन आवाम खे इहा बि अपील कंदुसि त ख़ासि करे कोटड़ी जी आवाम जेके लॉकडाउन खे तमामु संजीदा न पियो वठे ऐं जेके गैर ज़रूरी तौर ते माण्हुनि जी जेकी चुरपुर आहे कोटड़ी में उहा पिणु जारी आहे, त आवाम सां आऊं इहा अपील कंदुसि खुदारा सिंध हुकूमत जे ॾिनल हिदायतुनि ते अमल कयो त जीअं तव्हां ऐं असां सभु मिली करे हिन कोरोना वायरस खे मुंहुं ॾेई सघूं। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। वरी मिलंदासीं के नए मसइले सां गॾु। तेसिताईं पंहिंजे मेज़बान एजाज़ मुग़ल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।